यार कमरान जी दादा भुख मरियो था वही हाणे कहिड़ो को सलाह ॾे त अहिड़ो को कमु करियूं जे मुंहिंजे अच्छा बगल में माला माल थी वञो रात जो मानियूं खाऊं के वॾी होटल ते हा 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 असल में मसलो थींदो ईअं हा ही सामी पई आहे न होटल हिते छोकिरा वेठा आहिनि जाम माना टिप टाप लेवल जा वॾा वॾा छोकिरा वेठा हा आहिनि इन हलूं था चवंदा मस्जिद ठारायूं था ॿियो मदरसो ठारायूं था बसि कूड़ हणूं था न लॻी वेंदो हा लॻी वेंदो अॼुकल्ह जा माण्हू कनि ईअं पिया न हा चवंदासीं बाबा तूं चइजे मदरसो था ठारायूं असांजा ॿार आहिनि ॻोठ वॾो आहे मदरसो ठारायूं था ईअं करे असांखे जेको न चंदो ॾियो ठीकु आहे झूली जलजां हा हलो दादा हली तव्हां शुरूआत बाबा मदरसो था ठारायूं जी हा जेकी मदद पइजे हा पहुचे उहा ॾियो कुर्ब करियो वाह 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 हा हला ख़ुशि रखंदो वो बाबा ही त शकी आहे दादा बाबा मदरसो ठारायूं था असांखे कुझु ॾियो ईअं न खाई चरी उन दुनिया वरी हिसाब वठणो पवंदो न न न न उहो कोन्हे मसालो किथे पुॻो किथे मदरसो हले पियो बुनियाद रखी थी बुनियाद हाणे ठाहे रहींदासीं हाणे हाणे हा हा बसि ॾिसण ईंदासीं हा हा भले भले अचिजो आगे मानियूं मानियूं जावा खाराईंदासीं हितां हितां वटि दादा हल दादा घणा थी विया 2-3000 थी विया न माने अॼु राति ॿकरो पको आहे अरे अॼु हलूं वॾी कीअं होटल ते बाबा हीअ होटल भली अच्छा हा ॿकरो शक त कोन कंदा ले उहे कोन कनि शेख थियो सलाम बाबा असीं राति जो ईंदासीं 4-5 ॼणा आहियूं ॿकरो ॿकरो सुठो उन कढ़ाइयूं बढ़ाइयूं के पीस बीस ठाहिजो ॿकरो ॿकरो ॿकरे जी हैसियत त कोन्हे ॿकरो ॿकरो कहिड़ो धंधो कंदो धंधो जहिड़ो बि करियो तोखे पैसा मिलंदा बसि ठही ॿकरो तयारु थियल हुजे शाम हा पीस हुजनि 8 बजे 8 बजे पीस हुजनि घणो ॿकरो किले जा पीस 1.5 किलो हू हा कढ़ाई हा कढ़ाई 1.5 किलो यार इब्राहिम इहो हमरा जेको मस्जिद लाइ चंदो वठी वियो इहो त उहो साम्हूं सेठ वटि वेठो आहे थी भला पाण राब्तो करियूं हल पुछा करियूं छा आहे सेठ साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी बाबा इहो हींअर चाचो हिते बीठो हुयो न जी हिन छा ते चयो असांखे चयईं मस्जिद ठाराइणी आहे मदरसो ठाराइणो आहे छा ते चयईं अवां वटि बीठो हुयो न बाबा इहो त चाचो चयो 1.5 किलो भाॼी ऐं किलो पीस कढा ॿकरे जा राति जो संगत ईंदो पार्टी करणी आहे अल्लाह इहो ॾाढो त हणी वियो न अल्लाह वञ माण्हू मस्जिद ऐं मदरसे जे नाले ते फोड़ी वठियो आहे वाह रंगी तो जा रंग हीअ बि धंधो हिकु भेण अलाह जे नाले था कोन था टरनि दोस्तो इहा हक़ीक़त ते मुबनी हिकु कहाणी आहे अॼुकल्ह जे माण्हुनि में इहा वबा तेज़ी सां फैलिजी रही आहे सो महिरबानी करे इहो अमल न कयो हीउ अमल तमामु ग़लति आहे अगरि वीडियो तव्हांखे वणी त अॻिते शेयर लाज़मी कजो